हाणे बीठा आहियूं जिन जो जेको उम्मीदवार आहे पंहिंजो उमेर शाहिद आहे चेयरमैन जे लाइ वाइस चेयरमैन जे लाइ आऊं आहियां ऐं उन में जेके आबादी आहे जेका उते माण्हुनि जी राइश आहे उहा 2017 जी जेका लिस्ट ॾिठी वञे त उन जे हिसाब सां 55,000 आहे ऐं 27 खां 28,000 वोट जेके आहिनि उहे रजिस्टर्ड आहिनि जेके उते माण्हुनि जा वोट रजिस्टर्ड आहिनि ऐं हद जेका आहे उहा गुलशन नदी फेज़ 2 जेको आहे उहो फेज़ 2 जितां खां शुरू थिए थो पियो डबल रोड जेको आहे फेज़ 1 वारो उन खां वेंदे आख़िरी जेको नालो आहे आख़िर ताईं फेज़ 2 जी हद या फेज़ 2 जी हद आहे जंहिंमें जेका आहे इहा सॼी हिकिड़ी यूसी में अचे थी पई। असां हिन महिल जेके हालात आहिनि जंहिंमें जेको आहे महांगाई जो जेको हिकिड़ो तूफ़ान नज़र अचे पियो, पेट्रोल जी क़ीमत जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं जंहिं तरीक़े सां वधंदी नज़र अचे पई। पहिरियां पेट्रोल जी क़ीमत का 70 रुपया वधंदी हुई या 5 रुपया, त उन में जेको आहे एॾा एहतजाज साम्हूं ईंदा हुया। हिन वक़्तु हिकिड़ो पेट्रोल जो जेको महांगाई जो जेको तूफ़ान आहे उनखे ॾिसंदे जेका आवाम आहे उहा पाण ई जेका आहे हिन महिल उहा मुतवजह थी आहे इमरान ख़ान साहब जो जेको विजन आहे उन जी तरफ़। असांखे तमामु सुठी जेका आहे मोट मिले पई। असां माण्हुनि वटि वञूं पिया, पर्सनल हिकु माण्हू जे घर ताईं पहुच कयूं पिया ऐं घिटियुनि में जॾहिं वञूं था त असांखे एतिरी मोट मिले थी त कंहिं माण्हू सां मिलणु वञूं था त ॿिया जेके उन्हनि जा पाड़े वारा या भर वारा आहिनि उहे असांखे जॻहियुनि पाण ई मिलण जे लाइ अचनि था। त इनशाला जेको आहे सुठी मोट आहे। इनशाला असां कमु कंदासीं, खटे ईंदासीं। जेका उमेदु आहे त असां कामयाबु थींदासीं दोस्तनि जी हिमायत सां ऐं जेका आवाम आहे गुलशन उन्हनि जे वोट सां, ऐं असां तमामु सुठो हिते बहितर हिकिड़ो कमु करे ॾेखारींदासीं। हिन वक़्तु जेका हीउ इलाइक़ो आहे मलीर जो, उहो चयो वेंदो आहे त मलीर जो इलाइक़ो जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। लेकिन मां हिन पीपल्स पार्टी जो गढ़ जेकॾहिं हू चवनि था त हिन में मूंखे हिकिड़ी मॉडल यूसी को ॾेखारे पीपल्स पार्टी जंहिंमें 3 ॾहार कनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, बलदियाती नुमाइंदा आहिनि, हिन महिल ताईं का बि अहिड़ी यूसी न आहे जेका मॉडल हुजे। या मलीर में अहिड़ी का अस्पताल न आहे जिते एमरजेंसी जे लाइ ही असांजो नेशनल हाईवे आहे, हितां कॾहिं बि एक्सीडेंट थींदा आहिनि। पहिरियों त ईंदो 100 बेड हिते खणा ईंदा हुया एमरजेंसी लाइ, हिते का अहिड़ी अस्पताल न आहे जो एमरजेंसी जे लाइ माण्हू पहुचनि। हिते जा असां जंहिं यूसी में असां जेका आहिनि फेज़ 2 उन जा रोड रस्ता ॾिसो, सेवरेज ॾिसो, गंदगी जो ढेर आहे। असांजे इलाइक़े खे मिनी डिफेंस चयो वेंदो हुयो, पर मिनी डिफेंस जी जेका हालत करे छॾी अथनि उहा सॼी आवाम ॾिसे थी पई। दुनिया में जिते बि तव्हां ॾिसंदो त इलाइक़ा जेके आहिनि उहे जेके वक़्तु गुज़रण सां गॾु तरक़ी कंदा आहिनि, पर असांजो वाहिद इलाइक़ो गुलशन हदीद आहे जेको वक़्तु गुज़रण सां गॾु तरक़ी खां बजाए तनज़ुली जो शिकार आहे। ऐं जेको मिनी डिफेंस चवंदा हुया इहो ईअं ॾिए थो त पसमानदा इलाइक़ो को ॻोठ आहे। ॻोठ जेके मलीर जा उन्हनि जी त हालत तव्हां जेके हिन मीडिया वारनि खां ॻुझी न आहे, पर हदीद जो बि जेका इहा हालत आहे। इनशाला असां ईंदासीं ऐं हिकु दफ़ो ॿीहर जेका आहे कोशिशि कंदासीं त असां पंहिंजे इलाइक़े खे मिनी डिफेंस वांगुरु वरी बहाल कयूं।